खिपरो वेझो ॻोठ ख़लीफ़ो आकिल मंगरियो में चुल्हे मां चिणंग उथण सबबि औरतनि जा 40 खां वधीक घर सड़ी रख थी विया। ख़लीफ़ो आकिल मंगरियो में चुल्हे मां चिणंग उथण सबबि कोली बिरादरी जे घरनि खे बाहि वकोड़ी वई। ॾिसंदे ई ॾिसंदे 40 खां वधीक घर सड़ी रख थी विया। बाहि लॻण सबबि जेवो कोली हजू भगत चेलाराम हरिचंद कोली समेत 40 खां वधीक घर सड़ी रख थी विया। बाहि लॻण सबबि केतिरियूं बकरियूं सवे मण अनाज न्याणियुनि जे ॾाज समेत अलह तलह सड़ी रख थी वियो। ॻोठाणनि मूजिबि इतला ॾियण बावजूदि फायर ब्रिगेड अमलो न पहुतो, जंहिं करे बाहि समूरनि ॻोठनि खे वकोड़े वई आहे। हरचंद हे ॻोठ कहिड़ो आहे चाचा? ये आकिल खलीफ़ो आकिल घणा घर सड़िया आहिनि चाचा? हिते 40-50 घर यका हेठि सड़ी आहे। 40-50 घर सड़िया आहिनि। कहिड़ो कहिड़ो सामान सड़ियो हिन में? सामान हिनमें 40 मण कणिक सड़ी आहे। अच्छा, ॿियो सामान सॼो का शइ कोन निकिती, सभु टिकियूं तपल सभु सड़ी आहे। माल वग़ैरह सड़ियो आहे छा? माल बची माल बची वियो। बाहि छा वञा लॻी चाचा? ख़बर ई कोन पई हिन रस्ते जे पासे मां लॻी पियो अलाए छा थियो। फायर ब्रिगेड जी गाॾी जेका आहे उहा पहुती हिते वटि? मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।